Welcome to Time News Studios. You are watching 4 p.m. Bulletin. लिखराए वठो त बेतमादी रिथ नाकाम थींदी कंहिं बि सूरत में इस्तीफ़ा न ॾींदुसि फ़ौज सां अॼु बि सुठा लाॻापा आहिनि न्यूट्रल वारी ॻाल्हि जो ग़लति मतिलबु कढियो वियो न्यूट्रल जी ॻाल्हि सुठाईअ जो हुकुम ॾियणु ऐं बुराई रोकण जी रोशनीअ में कई हुई वेड़ थियण ॾियो ख़बर पइजी वेंदी त केरु इस्तीफ़ा ॾिए थो वज़ीर आज़म इमरान ख़ान सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान चयो आहे त अपोज़िशन पंहिंजा समूरा कार्ड्स शो करे चुकी आहे बेतमादीअ ते वोटिंग खां हिकु ॾींहुं अॻु मुंहिंजो कार्ड साम्हूं ईंदो ऐं अपोज़िशन खे सरप्राइज़ मिलंदो हाणे त वेड़ शुरू थी आहे हार मञण वारो न आहियां अपोज़िशन जी सियासत ख़तमु थियण वारी आहे चौधरी निसार सां पुराणो वास्तो आहे मुंहिंजूं साणसि मुलाक़ातूं थियूं आहिनि इतिहादी असां सां गॾु न हलंदा सियासी कमेटी वज़ीर आज़म खे इतिहादी ने नाराज़ मेंबर्स सां थियल ॻाल्हियुनि खां आगाह करे छॾियो वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत में सियासी कमेटी जे इजलास जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई ज़रियनि मूजिबि कमेटी वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾींदे चयो त हाणे वधीक वेढ़ अवाम ऐं अदालत में करे सघिजे थी वज़ीर आज़म चयो त माफ़िया मुल्क में तरक़ी नथी चाहे असां पंहिंजा फ़ैसिला अवाम जी अदालत में छॾियूं था सियासी कमेटी तरफ़ां PTI जे बाग़ी मेंबर्स सां ॿीहर राब्ता न करण जो फ़ैसिलो वज़ीर आज़म सियासी कमेटी खे हिदायत कई आहे त नाराज़ मेंबर्स खे अदालत मां नाअहल कराइण ते ज़ोर ॾिनो वञे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त अपोज़िशन पुरएतमाद आहे त असां बि पुरएतमाद आहियूं वज़ीर आज़म हाउस वटि अञा बि खोड़ कार्ड्स आहिनि उमीद त इतिहादी इमरान ख़ान जो साथ न छॾींदा स्पीकर 30 मार्च खां 1 अप्रैल ताईं जॾहिं चाहे वोटिंग कराए सघे थो 27 मार्च जे जलसे में वाज़े थी वेंदो त अवाम कंहिंसां गॾु आहे सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस कादी फ़ाइद ईसा तरफ़ां आर्टिकल 63A जी तशरीह जे लाइ लार्जर बेंच जोड़ण ते हैरत जो इज़हार जस्टिस कादी फ़ाइद ईसा चीफ जस्टिस उमर अता बिंदयाल खे ख़त लिखी छॾियो ख़त में जस्टिस कादी फ़ाइद ईसा चयो आहे त छंछरु ॾींहुं सुप्रीम कोर्ट बार जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान रेफरेंस ॿुधणीअ जे लाइ मुक़ररु कयो वियो हैरत आहे जेको रेफरेंस दाख़िल ई न थियो उहो मुक़ररु करण जो हुकुम कीअं थो ॾेई सघिजे दरख़्वास्त ऐं रेफरेंस खे गॾाए ॿुधणी नथी करे सघिजे बार जी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदड़ बेंच में 4th, 8th ऐं 13 नंबर जे जज खे शामिल कयो वियो ईअं करे तव्हां अॻूणे चीफ जस्टिस जी रिवायत खां मुंहुं मोड़ियो आहे अदालती रूल्स मूजिबि बेंच जी जोड़जक जो इख़्तियार शफ़ाफ़ ऐं क़ानून तहत इस्तेमालु करणो आहे जस्टिस कादी फ़ाइद ईसा सिविल सर्वेंट जे सुप्रीम कोर्ट में रजिस्ट्रार तौरु मुक़ररीअ ते बि एतिराज़ वारे छॾिया चीफ जस्टिस खे लिखियल ख़त में जस्टिस कादी फ़ाइद ईसा चयो आहे त हीउ ख़त लिखण खां अॻु 2 भेरा सोचियो हो खोड़ भेरा लिखत में इतलाह ॾिनो आहे त हिकु ब्यूरोक्रेट खे वज़ीर आज़म हाउस मां घुराए रजिस्ट्रार मुक़ररु कयो वियो आम तासुर आहे त रजिस्ट्रार फ़ैसिला करे थो त कहिड़ो केस कहिड़ी बेंच अॻियां ॿुधणीअ जे लाइ मुक़ररु कयो वञे रजिस्ट्रार जी मुक़ररी अदलिया जो इंतिज़ामिया खां धार हुजण वारे आइनी उसूल जी भञकड़ी आहे PTI जी नाराज़ MNA नुज़रत पठान जो अहम वीडियो बयान साम्हूं अची वियो वीडियो में नुज़रत पठान चयो आहे त वज़ीर आज़म सां मुलाक़ात दौरान फहमीदा मिर्ज़ा चयो त मथसि नैब जा केसिस हली रहिया आहिनि नैब जे दबाव में पीपल्स पार्टी ख़िलाफ़ कमु कीअं करे सघिबो अहिड़ी सूरत हाल में आउं तव्हां सां गॾु नथी बीही सघां वज़ीर आज़म मुलाक़ात में मौजूदु शहज़ाद अकबर खे चयो त फहमीदा मिर्ज़ा ख़िलाफ़ केसिस जी पोइवारी न कयो इन मां अंदाज़ो थियो त वज़ीर आज़म पसंदि ऐं नापसंदि तहत कमु करे थो अॼुकल्ह ज़मीर जे जागण ऐं सुम्हण जो सीज़न आहे सदर चवंदो त मूंखे गवर्नर राज लॻाइणो पवंदो फ़िलहाल गवर्नर राज जहिड़ी सूरत हाल न आहे
गवर्नर इमरान इस्माइल मज़ार क़ाइद ते हाज़िरी बाद चयो आहे त हर पार्टी खे पंहिंजे फ़ैसिलनि ते अमल करणो हूंदो आहे। इत्तेहादियुनि खे हक़ आहे त उहे जंहिंसां बि गॾु बीहनि। जमहूरियत खे नुक़सान जे ज़िम्मेवारनि बाबति सवाल ते गवर्नर वॾे वज़ीर ॾांहुं इशारो कयो त टहकड़ा मची विया। अच्छा सर, सियासी कुव्वतों की लड़ाई में अगर जमहूरियत का कोई नुकसान हुआ तो जिम्मेदार कौन होगा? कोई नुकसान नहीं होगा जमहूरियत का। मैं जवाब देता हूँ, जमहूरियत का नुकसान कोई नहीं होगा। मैं फिर से दोहराता हूँ कि इंशाल्लाह ताला बेहतर और अच्छे दिन अगला साल बेहतर होगा इंशाल्लाह। और इस मुल्क के आइन को मैंने लफ्ज़ इस्तेमाल किए थे, प्रिजर्व, प्रोटेक्ट एंड डिफेंड करना हमारा काम है। गवर्नर साहब ने भी ओथ उठाया है, मैंने भी उस पर ओथ उठाया है, सारे कौमी असम्बली के मेंबरान ने ओथ उठाया है। उन्हीं की जिम्मेदारी है आइन को फॉलो करना। बेतमादी रिथ कामयाब थींदी। गवर्नर सही तो चवे त ईंदड़ साल बहितर हूंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त मुतहिदा तरफ़ां पेश कयल मुतालबनि ते के बि एतिराज़ न आहिनि। बल्दियाती क़ानून बाबति खोड़ तजवीज़ूं मञियूं अथऊं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन्स सां ॾिठियूं, बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां पोइ। Transmission is brought to you